ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। घोट की सेक्शन पुलिस कादरिया फैक्ट्री पासां फ़ाहिश जहिड़े ते छापो हणी 5 औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस पारां SHO मोहम्मद रमज़ान मीराणीअ जे अॻवाणीअ में छापो हयो। छापे दौरान पुलिस 5 औरतुनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल करे छॾियो आहे। गिरफ़्तार औरतुनि में सुगरा उर्फ नानी भट्टी, हनीफा भट्टी, शमीम बिल्लू भट्टी ऐं मुख्तियारा शामिल आहिनि। पुलिस मूजिब शौकत शेख, अली शेर दूंदो समेत 2 ॼणा फरार थी विया। एक भेरो ॿी अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। घोटकी सेक्शन पुलिस कादरिया फैक्ट्री पासां फ़ाहिश जहिड़े ते छापो हणी 5 औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस पारां SHO मोहम्मद रमज़ान मीराणीअ जी अॻवाणीअ में छापो हयो। छापे दौरान पुलिस 5 औरतुनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल करे छॾियो आहे। गिरफ़्तार औरतुनि में सुगरा उर्फ नानी भट्टी, हनीफा भट्टी, शमीम बिल्लू भट्टी ऐं मुख्तियारा शामिल आहिनि। पुलिस मूजिब शौकत शेख, अली शेर दूंदो समेत 2 ॼणा फरार थी विया आहिनि।